सकाफ़त ऐं सिहत वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह दरगाह भिटशा ते गुलनि जी चादर चाढ़े हाज़िरी भरी फाते पढ़ी। HT सोरली हाल में उर्स जे आख़िरी ॾियारे ते मुख़्तसर लतीफ़ अहवाल तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी सकाफ़त गुलाम अकबर लिगारी, डायरेक्टर जनरल कल्चर अब्दुल अलीम लाशारी, वक्ती गादी नशीन सैयद खावर शाह, डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडे, SSP आसिफ अहमद बुगे समेत अदीबन, दानिशवरन, मुहक़क़न ऐं फ़नकारनि शिरकत कई। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ शख़्सियतुनि खे लतीफ़ अवार्ड सां नवाज़ियो। शाह जे रागी वारे कैटेगरी में वरियाम फ़कीर ख़ासकेली, रफ़ीक फ़कीर, साज़ंदनि में हारमोनियम वॼाईंदड़ पीर बख़्श, लतीफ़ियात में सोनो ख़ान उर्फ़ सरमन चांडे, सुगड़नि में अब्दुल क़ादिर खटी, सिंधी कंप्यूटिंग में भले ॾिनो उर्फ़ राजा सांद खे लतीफ़ अवार्ड सां नवाज़ियो वियो। तक़रीब के ख़िताब दौरान सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह 41हों लतीफ़ अवार्ड हासिल कंदड़ रागिन, मुहक़क़न, साज़ंदनि खे वाधायूं ॾिनियूं ऐं चयो जदीद दौर खे साम्हूं रखी गैर रवायती अंदाज़ में लतीफ़ खे साम्हूं आणणो पवंदो। उन खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो त कोरोना वबा सबबि मेले जूं समूरियूं तक़रीबूं महदूद कयूं वयूं। हुन चयो त भिटशा जे उर्स दौरान 3 ॾींहं SOPs ते अमल कराइण मुश्किल हो, छाकाणि त हिते वॾे अंग में पांधियाड़ा अची हाज़िरी भरींदा आहिनि। लतीफ़ साईं जे फ़िक्र जा फ़क़ीर जो ऐं हू असांजे फ़िक्र जो, असांजी सकाफ़त जो, असांजे इश्क जो वो इमाम आहे। तक़रीब में शिरकत कंदड़नि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शाह लतीफ़ आलमी शाइर आहे, संदसि फ़िक्र ते अमल करण जी सख़्त ज़रूरत आहे। हाणे हीअ त हिकिड़ी कुदरती आफ़त हुई जंहिंजे करे सॼी दुनिया हुनखे मोह ॾिनो आहे। यकीनन सिंध बि हुनखे असां मुक़ाबिलो करे पई हिन मोज़ी मर्ज़ सां। यकीनन लतीफ़ साईं जे हिन उर्स ते 277 उर्स ते असरु पियो आहे। डिपार्टमेंट हिन साल तमामु महदूद पैमाने ते हिकिड़ी तक़रीब रखी आहे, जंहिंमें 2 कंपोनेंट आहिनि। हिकु त आहे किताबनि जी महूरत, 6 किताब आहिनि जिन जो असां हिन साल छपाया आहिनि, उन्हनि जो महूरत करायूं पिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहो सूफ़ी शाइर आहे जेको सिंध जो न पर दुनिया जो हिकिड़ो तमामु वॾो ऐं अज़ीम शाइर आहे। ऐं कोविड जे करे वाक़ई इहो तव्हां ॾिसो था त करोना एॾो वधी वियो आहे जो माण्हू जेकॾहिं तक़रीब में अचनि हा त उहो सभु अञा सिंध खे वधीक करोना अची वञे। पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे जेको इन जे मज़ार ते अचण ई रुगो हुनजे लाइ कोन्हे त हुनखे असां भेटा था पेश कयूं। उहो एॾो अज़ीम शाइर आहे जो हुनजे लाइ भेटा जेतिरी बि असां कयूं था उहो थोरी आहे। लतीफ़ साईं जेको हो त उहो चयो सॼी सिंध खे चई आबाद हुजे। सो हाणे कोरोना जे करे बि माण्हू ने ॾिसो त बाज़ार में हींअर आयासीं पे काफ़ी माण्हू आहे, असीं त आयासीं न कोरोना जे करे या इन करे। मां त सालनि खां थिया आहिनि, जवानी खां वठी हर साल ईंदी आहियां। शाह लतीफ़ जे उर्स दौरान SOPs ते सख़्तीअ सां अमल कयो वियो, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करे वॾे अंग में अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो। नौशाद बुगियो, सिंध TV न्यूज़, भिटशा।